मुल्क जे नाले वारे इदारे गंभट मेडिकल इंस्टीट्यूट जे डायरेक्टर मसीहा इंसान कैप्टन डॉक्टर रहीम बख्श भट्टी मथा बुज़दिलाना हमलो करे उन जे ऑफिस में भञणराह करे ऐं डॉक्टर ऐं हिक औरत के ज़ख़्मी करण वारे अमल जो नोटिस वठण ॾे एसपी खैरपुर ऐं डीसी खैरपुर गंभट मेडिकल इंस्टीट्यूट पहुची विया ऐं हमले कंदड़ ते ATC 7 जो केस दाख़िल करे उनके गिरफ़्तार कयो। ॾिसो न ही हमलो त एक्चुअल त मूं ते हुयो, पर मूं ते मतिलबु अदारे ते मुंहिंजा जेको सॼी टीमूं आहिनि उन्हनि ते जेके मां सिक्योर न आहियां, मां सेफ न आहियां त अदारो सेफ कोन्हे, अदारो सेफ न आहे त डॉक्टर सेफ कोन्हनि, त इनखे ही त हमलो ज़ाहिर आहे अदारे थी चए पियो न की सिक्योरिटी असांखे 100% सिक्योरिटी घुरिजे। ॾिसो ही SHO आहे पुलिस में, लॉ एनफोर्स जो माण्हू आहे, उहो बि करे सघे थो, असांजे पोइ त असां सिक्योर आहियूं न नी। मैं समझता हूँ कि जो ये वाक़या हुआ है डॉक्टर रहीम बख्श भट्टी के ऊपर बुज़दिलाना जो हमला किया गया है, इसकी हम शदीद मज़म्मत करते हैं। जीअं तव्हांखे ख़बर आहे त गंभट में हिकिड़ो इंसिडेंट रिपोर्ट थियो जंहिंमें 3 अक्यूज़्ड हुया, उहे एंटर थिया आफ्टर हॉट टॉक विद एडमिनिस्ट्रेशन, उन्हनि स्कफल कयो। असां फौरन उन ते रिएक्ट कयोसीं, SHO मौक़े ते पहुतो, DSP पहुतो, माण्हू उहे 3 अरेस्ट थिया, लॉकअप में आहिनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ 780 जी FIR बि हिन वक़्तु दर्ज थी चुकी आहे। साईं ॾिसो, हर मुआशरे में जेको आहे न ब्लैक शीप्स हूंदा आहिनि, सो साॻी जेको आहे सो आहे असां वटि हिते जेके आहिनि से कारी रिढूं हुयूं जेके एंटर थियूं आहिनि। असुल शइ आहे त उहे माण्हू अरेस्ट थिया आहिनि ऐं उनजे ख़िलाफ़ एक्शन थिए पियो, ठीकु आहे न। सिक्योरिटी जे हवाले सां SSP साहिबु तव्हांखे सभु कुझु ॿुधाए छॾियो, बल्कि मुंहिंजी जेका आहे सो भट्टी साहिब सां मां गॾु ई आहियां ऐं असांजी कोशिशि हूंदी त उन में रेंजर्स बि असां हिते डिप्लाय कयूं। कैमरामैन GM भट्टीअ सां गॾु हाकिम भट्टी, सिंध TV न्यूज़ गंभट।